अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भली कार। इलेक्शन 2024 जेका 8 फरवरी ते थी हुई ऐं इलेक्शन जा नतीजा अचण खां पोइ पीटीआई वारनि जेको आहे वॾे पैमाने ते धांधलियुनि जा इल्ज़ाम मढ़िया हुआ ऐं उन खां पोइ उन्हनि सुप्रीम कोर्ट में जेको आहे मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं ऐं उहे दरख़्वास्तूं दाख़िल करण खां पोइ बानी पीटीआई तोड़े उन्हनि जा ॿिया अॻवान काफ़ी पुरुमीद हुआ ऐं उन्हनि खे लॻो पिए त फ़ैसिलो उन्हनि जे हक़ में ईंदो ऐं डायरेक्ट जेके हेठी लेवल ते फोरम थियनि था इलेक्शन ट्रिब्यूनल वग़ैरह या ॿियूं मातहत अदालतूं उन्हनि सां राब्तो करण बदिरां सिधी रीति इन्हनि सुप्रीम कोर्ट सां वञी राब्तो कयो हो ऐं उन्हनि खे तमामु घणी उमेद हुई उतां खां इंसाफ़ मिलण जी ऐं उन सिलसिले में बानी पीटीआई हिकिड़ो बयान बि ॾिनो हो ऐं उन बयान में उन्हनि चयो हो त काज़ी फ़ाइज़ा साहब जे दौर में उन्हनि खे इंसाफ़ न मिलंदो ऐं उनखां पोइ मंसूर अली शाह साहब जीअं ई चीफ जस्टिस थींदा हू 4 तक खोलींदा ऐं उनखां पोइ जेका ई मौजूदा हुकूमत घर हली वेंदी। संदन उहो बयान हो जंहिंजे नतीजे में जेकॾहिं ॾिठो वञे त मंसूर अली शाह साहब जो जेको पूरो करियर आहे ॼण त उहो दाव ते लॻी वियो ऐं उहे नेठि पोइ चीफ जस्टिस कोन थी सघिया ऐं अञा त उनजो मामिलो जेको आहे सो उहो लटकियल आहे। सो हिकिड़े पासे उन्हनि खे इहा उमेद हुई। बहरहाल मंसूर अली शाह साहब त चीफ जस्टिस कोन थिया। हाणे ही जेको मामिलो आहे अॼु पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त आइनी बेंच जेको आहे उनखे ॿुधणु वञे पए ऐं 28 फरवरी जी तारीख़ मुक़ररु थी आहे। पीटीआई जी जेका दरख़्वास्त आहे मुबैना धांधलियुनि जे हवाले सां उन ते ॿुधणी थियणु वञे पई। सो पंहिंजे प्रोग्राम में पाण उन ते ॻाल्हाईंदासीं। माज़ी में बि पीटीआई वारा अहिड़े क़िस्म जी कोशिशि कंदा रहिया आहिनि। माज़ी में खानसा पंचर जो इल्ज़ाम हयो 2013 वारी इलेक्शन में ऐं वॾो उन्हनि हिकिड़ो बयानियो ठाहियो जंहिंखे चइजे त ढोल पिटियो हुयो पर आख़िर में उन्हनि जी स्टेटमेंट रिकॉर्ड जो हिसो आहे जंहिंखां पोइ उन्हनि चयो त पंचर्स वारो जेको उनजो बयानु हो उनजो सियासी बयानु हो। मतिलबु एतिरे ताईं तव्हां उनखे तमाशो बणायो ऐं पोइ तव्हां चओ त तमाशो या सियासी बयानु हो। उन सां गॾोगॾु उन्हनि 4 हल्के खोलंदो मशहूरु नारो हो 2013 जी इलेक्शन खां पोइ उहो बि अव्हांखे यादि हूंदो ऐं उनखां पोइ नज़र आयो त ख्वाजा साद रफ़ीक हुजनि ख्वाजा आसिफ़ हुजनि अयाज़ सादिक साहब हुजनि या हिकिड़ो अकोड़ा वारे पासे हिकिड़ो तक हो उहे 4 ई तक खुलिया। उनमें बि पीटीआई खे 2013 में नाकामी थी हुई। बहरहाल वंस अगेन ही वरी वञनि पिया कोर्ट में ऐं आइनी बेंच ॿुधणी कंदी। सो पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं त माज़ी कीअं रहियो आहे उन्हनि जी कहिड़ी तयारी रही आहे। हाणे जॾहिं ही वञनि पिया कोर्ट में ऐं वञी चुका आहिनि उनजी ॿुधणी थींदी पीटीआई जी तयारी आहे या ही बि हिकिड़ो ईअं खणी चइजो त सियासी टूल आहे या मीडिया में जीअं थिए थो दरख़्वास्त ॾेई छॾियो डेली बेसिस ते ॿुधणी थींदी ऐं हिकिड़ो तमाशो लॻल रहंदोसि। ही उन तमाशे जी तयारी आहे या वाक़ई पीटीआई जी का तयारी आहे जेकॾहिं आहे त इम्कानी तौर ते इहो मामिलो किथे दंग कंदो प्रोग्राम में उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं गॾोगॾु ॿियो जेको मामिलो आहे उहो बि जुडिशरी सां ई लाॻापियल आहे अदलिया सां। उहो मामिलो आहे जजिस जी मुक़ररी वारो मामिलो। ही मामिलो बि इंतिहाई संगीन थींदो पियो वञे। 26 आइनी तरमीम खां पोइ जेको जजिस जी मुक़ररी जो तरीक़ेकार तइ थियो आहे उन ते कुझु वकीलनि खे एतिराज़ आहिनि पीटीआई खे त अलरेज़ी एतिराज़ आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट लेवल ते बि असांखे उहे एतिराज़ नज़र अचनि पिया छाकाणि जो सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी वारो जेको मामिलो हो जुडिशल कमीशन जो जेको हींअर ताज़ो इजलास थियो उन में असांखे नज़र आयो त जेके 2 मोस्ट सीनियर जज आहिनि मंसूर अली शाह साहब या मुनीब अख्तर साहब उहे बाइकाट करे या वॉकआउट करे इजलास मां हलिया विया। तंहिंजे बाद जो 7 जज जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट में त मुक़ररु थिया। कुझु वकीलनि एतिजाज बि कयो। हिकिड़ो मामिलो सुप्रीम कोर्ट जी लेवल ते आहे। ॿियो मामिलो वरी आहे इस्लामाबाद हाई कोर्ट में जजिस जी सीनियरिटी जो या उन्हनि जी मुक़ररी जो मामिलो आहे। 5 जज जेके आहिनि उन्हनि इल्ज़ाम मढ़ियो आहे त उन्हनि जी सीनियरिटी मुतासिर थी आहे सरफराज़ डोगर साहब जे अचण खां पोइ। सो उहो मामिलो बि सुप्रीम कोर्ट में आहे। ऐं जेका ख़बर आहे ख़बर इहा आहे त जुडिशल कमीशन में जेको पाकिस्तान बार काउंसिल जो नुमाइंदो आहे अख्तर हुसैन साहब सीनियर कानूनदान आहिनि उहे इस्तीफ़ा ॾेई विया आहिनि ऐं उन्हनि खे बि जजिस जी मुक़ररी वारे मामले ते एतिराज़ आहे। सो इहे एतिराज़ जाइज़ आहिनि छा आहिनि वकील बिरादरी उनखे कीअं थी ॾिसे ऐं हीउ मामिलो रुगो अख्तर हुसैन साहब जो मसइलो आहे या पूरी पाकिस्तान बार काउंसिल जो मसइलो आहे। उन्हनि समूरनि मामलनि खे पाण अॼु प्रोग्राम में डिस्कस हेठि आणींदासीं सम्झण जी कोशिशि कंदासीं। हींअर सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़निगार आहिनि इब्राहिम कुंबर साहब जेके लॻभॻि 35 सालनि ते जेको आहे सुप्रीम कोर्ट खे रिपोर्ट कंदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ अदालतुनि खे रिपोर्ट कंदा रहिया आहिनि। उनखां सम्झण जी कोशिशि कंदासीं पहिरियों त पीटीआई जी जेका दरख़्वास्त आहे धांधलियुनि जे हवाले सां ऐं पोइ जजिस जी जेका मुक़ररी वारो मामिलो आहे उहो इब्राहिम कुंबर साहब खां पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। इब्राहिम साहब वरी महिरबानी। सभ खां पहिरियों त अव्हां खां सम्झणु चाहींदासीं 2024 में जेका इलेक्शन थी फरवरी में पीटीआई वारनि कुझु ॿियनि पार्टियुनि बि ज़ाहिर आहे धांधलियुनि जा इल्ज़ाम मढ़िया। पीटीआई वारा वरी इन केस खे खणी सुप्रीम कोर्ट पहुता हुआ। 1 साल मुकमल थी वियो आहे उनखे तक़रीबन 1 साल खां वधीक। त हाणे उहा दरख़्वास्त 2-3 दरख़्वास्तूं आहिनि। शेर अफ़ज़ल मरवत जी बि हुई बानी पीटीआई जूं बि दरख़्वास्तूं हुयूं उहे ॿुधणी जे लाइ मंज़ूर थियूं आहिनि
ऐं आइनी बेंच उन्हनि ते ॿुधणी हलाए पई 28 फेबरवरी ते, यानी इन महीने जे आख़िरी जेको इन महीने जो ॾींहुं हूंदो उन ते इन केस जी ॿुधणी थींदी। कीअं त ॾिसो, हिकिड़ो त ॿुधणी जे लाइ इन्हनि दरख़्वास्तनि खे मंज़ूरु करणु, ऐं ॿियो त पाण माज़ी में ॾिसी चुका आहियूं कॾहिं पंटीह पंचर जो इन्हनि बयानियो ठाहियो 4 हल्के खोलंदो, उन्हनि जो अंजाम त को ख़ासि एॾो सुठो कोन थियो हो। हिन भेरे अव्हांखे छा थो लॻे त हीउ जेको केस विढ़णु वञनि पिया, इन्हनि वटि एतिरियूं साबितियूं आहिनि, कोर्ट में साबित करे वेंदा त 2024 में वॾे पैमाने ते धांधली थी PTI सां? महिरबानी नसीर साहब, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त इलेक्शन जो जेको मामिलो आहे उहो डायरेक्ट सुप्रीम कोर्ट में खणी वञण जा केतिरा ई एतिरा केस असांजे साम्हूं आया आहिनि। उन ई ते सुप्रीम कोर्ट ख़ुदि जेको सो एतिराज़ लॻाईंदी आहे, छाकाणि जो हिकिड़ो पूरो मैकेनिज़म ठहियलु आहे। जेकॾहिं कंहिं उम्मीदवार खे जेको सो उहो को एतिराज़ आहे त उनजो पहिरियों फोरम जेको सो ट्रिब्यूनल आहे, इलेक्शन कमीशन आहे, पोइ उनजे ख़िलाफ़ जेको सो अपील सुप्रीम कोर्ट में अचे थी। ही जेकॾहिं आइनी बुनियादी हक़नि जे हवाले सां 184(3) में सुप्रीम कोर्ट में अचनि था त पोइ हिकिड़ी शइ त इहा ज़हन में रखणु घुरिजे, सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस मुनीब जेको PTI जे हक़ में ॾिनो आहे, जंहिंखे चयो वियो PTI जेको कुझु घुरो ई न हो उहो ई हुनखे मिलियो, यानी मख़सूस सीटुनि वारो फ़ैसिलो। सो जेकॾहिं उन ई ते ई हिननि जो अञा ज़ोर न आहे, या उन ई हवाले सां हिननि को फोरम तय न आहे कयो, या दरख़्वास्त तय न आहे कई, या उन ते नज़रसानी जे हवाले सां, या उन ते अमलदरामद जे हवाले सां का दरख़्वास्त न आहे ॾिनी, ऐं डायरेक्ट जेको सो हिकिड़ा थुलियल लेखे जेके समूरा मेंबर खणी या समूरनि मेंबरनि जूं हारायल माण्हुनि जूं सयूं वठी अचे त सुप्रीम कोर्ट में दाख़िल कंदा। आऊं नथो सम्झां, यानी जेके इलेक्शन मेथड्स मूं कवर कया आहिनि या हेसि ताईं जेका रवायत रही आहे अहिड़नि केसनि जी, त उन में को डायरेक्ट रिलीफ मिले। हिते अहम ॻाल्हि आहे त इहो सवाल PTI खां ख़ुदि पुछणु घुरिजे त हू जेको सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो हो उन ई तां हथु हिननि खणी छॾियो आहे, या उन ई ते अमल दरामद नथा चाहिनि जेको मख़सूस सीटुनि वारो हो। पोइ ॿियो नंबर त ही धांधली वारी थी अचनि। ही त तक़रीबन उहो साॻियो जीअं तव्हां हवालो ॾिनो त हिननि 2013 में जेको सो कयो, जेको रिंगट कयो हो, 4 तक खोले ॾींदा वञनि था, त उन्हनि में बि सुप्रीम कोर्ट में तॾहिं जे चीफ जस्टिस इफ्तिख़ार मोहम्मद चौधरी इहा ॻाल्हि कई हुई त उनजो हिकिड़ो मैकेनिज़म ठहियलु आहे, हिकिड़ो तरीक़ेकार ठहियलु आहे इलेक्शन धांधलियुनि जे हवाले सां। सुप्रीम कोर्ट खे अहिड़ो को बि इख़्तियार, यानी सुप्रीम कोर्ट बि पाण सदाईं चवंदा आहियूं त कॉन्स्टिट्यूशन ऐं जेको कानून आहे उन जे मातहत आहे। सियासी वाबस्तगियूं रहियूं आहिनि, सियासी वाबस्तगियुनि जे हवाले सां फ़ैसिला आया आहिनि। हुन में ताज़ो जेको वेझे माज़ी में हुनजा तमामु ख़तरनाक ऐं ख़राब जेके सो मिसाल असांजे साम्हूं आहिनि, इहे सभु कुझु थींदो रहियो आहे। या ख़ुदि जेको सो सिविलियन गवर्नमेंट्स जेके बि सियासी हुकूमतूं आयूं आहिनि उन्हनि जे हवाले सां जेके सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला आहिनि उहे ख़ुदि सियासी नोयत जा हुआ ऐं मनपसंद क़िस्म जा, यानी ॿियनि हंधां घुराया विया ऐं सुप्रीम कोर्ट उहे फ़ैसिला ॾिना हुआ। हीउ थोरो मामिलो हाणे डिफरेंट थी वियो आहे, 6वीं तरमीम अची रही आहे, पर इलेक्शन मैटर जेको सो आहे उहो हिकिड़ी छाणी मां छणी पोइ सुप्रीम कोर्ट ताईं पहुचे थो। उहो जीअं आम केस आहिनि, सुप्रीम कोर्ट वरी अपीलेट फोरम आहिनि। सही, हा, सफ़ा को बुनियादी हक़ जो मामिलो हुजे, सफ़ा को सूबनि ऐं वफ़ाक़ में डफेड हुजे, को सफ़ा को अहिड़ो रेफरेंस सदारती रेफरेंस हुजे, उन में सुप्रीम कोर्ट इन्हनि मामलनि खे टेकअप करण जो इख्तियार रखे थी। पर ही जीअं त आउं सम्झां थो त ही बुनियादी हक़नि खां वधीक तमामु घणो सियासी मामिलो आहे ऐं वधीक तकरारी मामिलो आहे। उन जे करे कॉन्स्टिट्यूशन बेंच जेको सो आहे उहो ॾिसूं हाणे उन में दरख़्वास्त अचे, दरख़्वास्त में जेको सो ही छा था घुरनि, ऐं दरख़्वास्त ते जीअं आइनी कमेटी जेका वेठल आहे सुप्रीम कोर्ट जी जेका आइनी बेंच आहे उहो उनजो जाइज़ो वठंदी। पर मूंखे जेको सो अलाए छो इहो लॻे थो त उहा आइनी बेंच जेका आहे उहा बि हिननि खे चवंदी भई तव्हांजा जेके से जिते जिते जंहिं हारायो आहे उहो जेको लाॻापियल फोरम आहे पहिरीं उहो इस्तेमालु करियो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे को रिलीफ मिले थो या नथो मिले, या जेकॾहिं अव्हांजा पोइ बि ग्रीवेंसिस रहनि था त पोइ सुप्रीम कोर्ट मौजूदु आहे। मूंखे ईअं ई थो लॻे। ऐं जेके अॻु में ईअं ई थियो त सुप्रीम कोर्ट इहो चयो हिननि खे, यानी 2013 वारी इलेक्शन जी ॻाल्हि थो करियां, जंहिंमें बि हिननि जी नियत इहा ई हुई, बुनियादी तौर ते हुननि जी नियत इहा हुई त जेको सो गवर्नमेंट खे हटाइणो आहे, गवर्नमेंट खे ख़्वार ख़राब करिणो आहे, नियतूं तब्दील न आहिनि थियूं, त हिननि खे साॻियो जेको सो उहो जेकॾहिं कानून आइन ॾिसजे त उन में साॻियो ई जवाबु मिली सघे थो। छाकाणि जो
हिकिड़े फ़ैसिलो जेको अॻु में आयो आहे मख़सूस सीटुनि वारो, उन में ई सुप्रीम कोर्ट जी साख घणी मुतासिर थी आहे, छाकाणि जो PTI त उन सां ख़ुशि थी, पर बाक़ी ख़ल्क, बाक़ी पार्टियूं, बाक़ी जेके अवाम आहे उन ई त इन फ़ैसिले ते जेको तनक़ीद कई। उन्हनि चयो त हिकिड़ी पार्टी खे कुझु जजनि जेको मख़सूस जजनि उहो एतिरो रिलीफ ॾेई छॾियो आहे जिन लाइ हू ज़हनी तौर ते ख़ुदि ज़हनी तौर ते पाण बि तयारु कोन आहे। बैरिस्टर गौर जो बयानु जेको उहो ऑन द रिकॉर्ड आहे, उन्हनि जे ॿियनि अॻवाननि जो बयानु ऑन द रिकॉर्ड मौजूदु आहे, त असांखे त अहिड़ी तवक़ो ई कोन्हे त हाणे सॼी सूरत सुप्रीम कोर्ट अंदरि ऐं ॿाहिरि तब्दील थियल आहे। सो पाण खे बिल्कुलु हिन जो इंतज़ारु करणु घुरिजे, पर मुंहिंजो ख़्यालु जेको ज़ाती उहो इहो आहे त ईअं थुल्हे लेखे जेको उहो हिसाब किताब करे ऐं PTI जे हवाले सां इहो चइजे या जेको कंहिं बि तंज़ीम जी इन अहिड़ी कंहिं दरख़्वास्त इहो चई छॾे बिल्कुलु धांधली थी आहे, ही सबूत आहिनि, ही सबूत आहिनि, इहो पॉसिबल अलाए मूंखे नथो लॻे। ठीकु, बिल्कुलु सही था चओ त माज़ी जो बि अवां फ़ैसिले जो हवालो ॾियो पिया, पर हिते असीं ॾिसूं था जॾहिं ही दरख़्वास्त बानी PTI शेर अफ़ज़ल मरवत या PTI जे ॿियनि माण्हुनि जॾहिं सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्तूं ॾिनियूं पे इलेक्शन खां पोइ, तो उन ज़माने में फ़ाइज़ ईसा साहब चीफ जस्टिस हुआ ऐं इन्हनि खे उमेद हुई त उन खां पोइ मंसूर अली शाह साहब चीफ जस्टिस थींदा। अव्हांखे यादि न हो त ख़ान साहब हिकिड़ो बयानु बि ॾिनो, हुन चयो त जीअं ई आयो मंसूर अली शाह साहब ऐं हू 4 तक खोलींदो, उनखां पोइ हुकूमत घार हली वेंदी। हिननि जो इहो बयानु जेको हो उनजे बुनियाद ते त हू चीफ जस्टिस कोन थी सघियो मंसूर अली शाह, हिननि खे इहो आसरो आहे। इहे रुगो दरख़्वास्तूं हूंदियूं आहिनि, असां ॾिठो आहे होमवर्क एतिरो घटि नज़र ईंदो आहे। पोइ बसि इहो मीडिया ते हिकिड़ो चऊं त हिकिड़ो तमाशो शुरू थी वेंदो आहे, पॉलिटिकल चऊं, जुडिशल मैटर पिया हलंदा आहिनि। जीअं हाणे फ़ौजी अदालतुनि वारो केस ॾिसूं था, डेली बेसिस ते हुनजा ॿुधणी थिए पई, ख़बरूं हलनि पियूं। तव्हांखे लॻे थो त PTI जी तयारी एतिरी हूंदी, उन्हनि वटि एतिरा के सबूत हूंदा, उहे उते ॾेखारींदा, जीअं चवंदा आहिनि फार्म 45 फार्म 47, एतिरी का तयारी तव्हांखे लॻे पई हिननि जी, या ही सिर्फ़ु तमाशे लाइ आहे जेको सुवालु आहे? नसीर साहब, PTI जी वॾी ख़ुशकिस्मती रही आहे जो उन्हनि खे तयारी करण जी ज़रूरत ई पेश कोन ईंदी आहे। मिसाल तौर उन्हनि पनामा केस में उन्हनि वटि तयारी कहिड़ी हुई, मुंहिंजो त वकील आॾो बीठो हो, उन्हनि त सॼी तयारी जेको सो उहो त ॿुधायो न, हिननि खे चयो वियो त तव्हां कोर्ट में अचो न, छो था धरणा वरणा छो था? जस्टिस उहो ई इन ई ॻाल्हि ते पियो अचां त उन ई में कहिड़ी तयारी हुई जॾहिं ही रोडनि ते हुआ ऐं सुप्रीम कोर्ट में जेको सो जज उथी चवे तव्हां रोडनि ते तव्हां वटि वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तव्हां वटि असां वटि अचो। ऐं उन खां पोइ ॿिया कई केस जेके थियनि, नवाज़ शरीफ़ ते ता हयात नाअहली जेको सो फ़ैसिलो वठण लाइ हिननि खे कहिड़ी तयारी करणी पई, नवाज़ शरीफ़ खे हटाइण जे लाइ कहिड़ी तयारी करणी पई, नवाज़ शरीफ़ जी जेका सा सियासी सदारत ख़तमु करण जे लाइ हिननि खे तयारी जी ज़रूरत ई कोन पवंदी आहे। पर हाणे सूरत हाल तब्दील थी चुकी आहे। इहे बिल्कुलु दुरुस्त आहे त हिननि जॾहिं दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं तॾहिं जस्टिस मंसूर अली शाह अचिणो हो चीफ जस्टिस, जेको पुराणो आइनी मैकेनिज़म हो उन तहत उनखे थियणो हो, ऐं उहो बिल्कुलु हिननि जी तवक़ुनि उमीदुनि उमंगनि ते पूर्ण रहे आहे। ऐं जिन्हनि जीअं हिननि घुरियो पिए ईअं ई थियणु वियो पिए। सो उहो प्रोजेक्ट जेको सो उहो त हाणे ख़तमु थी वियो आहे न। ही बिल्कुलु हिकिड़ो नई सूरत हाल आहे। उन करे मूजिबि सॼो मंज़रनामो जेको सो आहे तब्दील थी चुको आहे। उन्हनि जे करे ऐं मुमकिनात जेको सो इहे PTI वारा दोस्त आहिनि, इहे ख़ुदि जेके इन ई बेंच मां इहे साॻियूं दरख़्वास्तूं उन्हनि जा वकील इहो चई वापसि वठनि त भई असीं को बि बहानो करे सघंदा आहिनि, कंहिं बि वक़्तु को बि बहानो हिन लाइ जाइज़ हूंदो आहे। पर हिननि जी जेका नियत हुई ऐं जे उमेद सां ही सुप्रीम कोर्ट खणी आया हुआ, उन ई वक़्तु कंहिं बि क़िस्म जी तयारी हिननि जी ज़रूरत कोन हुई। हाणे तमामु घणी तयारी जी ज़रूरत आहे। ऐं पहिरीं त अदलिया खे इन ई ॻाल्हि ते क़ाइल करणो पवंदो त ही जेके सभु जो सभु दरख़्वास्तूं आयूं आहिनि, इन्हनि दरख़्वास्तुनि में हिननि वटि जेके सबूत कहिड़ा आहिनि, हिननि दरख़्वास्तुनि जो पहिरियों फोरम कहिड़ो आहे, उन ते कॾहिं विया, उन्हनि ते हिननि खे जवाबु कहिड़ो मिलियो, इहे सभु सवाल आहिनि, उहे सुप्रीम कोर्ट खे पुछणा आहिनि। उन्हनि जा जवाब जेकॾहिं तयारी हूंदी त ही ॾेई वेंदा, ऐं जेकॾहिं तयारी न हूंदी न ॾेई सघंदा, ऐं जेके जवाब न हूंदा त इहो सम्झणु घुरिजे त पोइ सुप्रीम कोर्ट वटां जेको सो उहो फ़ैसिलो कहिड़ो ईंदो। सही। ऐं उनजे लाइ ऑलरेडी वरी ही हिकिड़ो माहौल ऑलरेडी ठाहे छॾींदा आहिनि माण्हुनि में, बाबा ही जज हुनजे पासे ही इन में बि त PTI वारा माहिर आहिनि। अच्छा, बहरहाल कोर्टुनि सां रिलेटेड हिकिड़ो इब्राहिम साहिब ॿियो बि अहम मामिलो आहे, उहो आहे त ॾिसूं पिया त 6वीं तरमीम खां पोइ जजिस जे मुक़ररी जे हवाले सां जेको बि तरीक़ेकार तइ थियो आहे उन ते घणा एतिराज़ अचनि पिया। जीअं इस्लामाबाद हाई कोर्ट में मुख़्तलिफ़ सूबनि जा जज विया, उन ते एतिराज़ आहे। उते हाणे सीनियारिटी वारो केस यको कयूं वेठा आहिनि
कॾहिं जज सुप्रीम कोर्ट खे ख़त था लिखनि, कॾहिं वरी सुप्रीम कोर्ट में जजनि जी मुक़ररी थी थिए त 2 सीनियर जेके जज आहिनि उहे वॉकआउट करे या बाइकाट करे उथी था वञनि, वकील मुज़ाहिरा था कनि। हाणे जेका ख़बर आई आहे त जुडिशल कमीशन में पाकिस्तान बार काउंसिल जो जेको नुमाइंदो अख्तर हुसैन साहब सीनियर कानूनदान आहिनि, वकील आहिनि, उहो बि रिज़ाइन करे वियो आहे जजिस जी मुक़ररी वारे मामले ते। बार काउंसिल जेका आहे पाकिस्तान बार काउंसिल उन्हनि बि ॼण ते एतिराज़ पंहिंजो वारियो आहे। त इन मैटर खे कीअं पिया ॾिसो ऐं इहो मामिलो केतिरो अॻिते वधंदो, ॿियनि जजनि जी मामला जेके आहिनि उहे रुकिजी वेंदा या सीनियरिटी वारा जेके केस आहिनि उहे कीअं अॻिते हलंदा? न, मुंहिंजे ख़्याल में कंहिं हिकिड़े मेंबर जे इस्तीफ़ा ॾियणु या जेको सो 2 मेंबरनि जे वॉकआउट करण सां को फ़र्क़ु कोन थो पवे। उन ई जुडिशल काउंसिल जेको सो जुडिशल कमीशन जो जेको कोरम आहे उहो कोरम जेकॾहिं पूरो आहे त उन ई ते उहो इजलास करे सघे थी ऐं फ़ैसिलो करे सघे थी। जेकॾहिं पाकिस्तान बार जे नुमाइंदे खे हाणे एतिराज़ आयो आहे त इहो एतिराज़ पंहिंजी जॻह ते एतिराज़ या हुनजी इस्तीफ़ा जो फ़ैसिलो अहम उन जे करे आहे जो पाकिस्तान बार वकीलनि जी वॾे में वॾी जेको सो उहो बॉडी आहे, जेका जोड़ियल बॉडी आहे, ऐं उहो जेकॾहिं हिन ज़ाती हैसियत में ॾिनी आहे त उन ई जा असर अलॻि आहिनि। जेकॾहिं बार काउंसिल जो एहतजाज आहे, मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो को एहतजाज या अहिड़ो को पदरनामो या प्रेस रिलीज़ जारी न आहे थी त बार काउंसिल जेको आहे उहो पंहिंजो ॿियो नुमाइंदो उते मुक़ररु करे सघे थी। जेसिताईं वॉकआउट जो मसइलो आहे, जुडिशल कमीशन मां को मेंबर जेके आहिनि उहो वॉकआउट करे थो त उनजी प्रोविज़न मौजूदु आहे। ऐं चवंदो त कोरम जेकॾहिं जुडिशल कमीशन जो पूरो आहे त उहो कॉम्पिटेंट आहे, उहो इख्तियार रखे थो जजनि जी मुक़ररी जे हवाले सां, ऐं उन ई खे जेको सो आहे पोइ उन ते केरु एतिराज़ जेकॾहिं सुभाणे वारे थो त उन एतिराज़ जी बि एतिरी वैल्यू कोन हूंदी, या पोइ उन खे जेकॾहिं को सियासी रंग ॾियणु चाहे त ॿी ॻाल्हि आहे, उहो ॾेई बि सघे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इन हिकिड़े इस्तीफ़ा सां को फ़र्क़ु कोन पवंदो। जेकॾहिं बार काउंसिल जेको सो उहो राज़ी आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में बार काउंसिल जो एतिराज़ अञा ताईं न आहे आयो, उन जी नुमाइंदे ज़ाती हैसियत में ऐन मुमकिन आहे त बार काउंसिल जेको सो हिनखे चयो हुजे, ऐन मुमकिन आहे त बार काउंसिल ॿियो जेको सो पंहिंजो मेंबर आहे, नुमाइंदो आहे, उन खे मुक़ररु करणु वञे पई। उन जे करे ऐं जेसिताईं जिन जजनि जो जेको सो बाइकाट जो या वॉकआउट जो सवाल आहे त उहो बि बदकिस्मती आहे। सुप्रीम कोर्ट में बिल्कुलु जेको सो हिकिड़ी सियासी नोयत जो पसंदि नापसंदि, पसंदि जा माण्हू नापसंदि जो जेको शुरू खां खेल जेको सो रांदि आई पे, ओड़ो जेको सो माहौल थोरो घणो हुनखे मसालो लॻी वियो आहे, थोरो घणो ई तेज़ थी वियो आहे। इहो न हुजणु घुरिजे। जज मोहतरम जेके थियनि उहो आइन सां गॾु इंसाफ़ करण जो जेको सो हलफ़ खणंदा ऐं पसंदि ऐं नापसंदि जा जेके मामला आहिनि उन्हनि खे पासीरो रखी हिकिड़ी मुनसिफ़ जी कुर्सी ते वेहंदा। इन्हनि समूरियूं इहे शयूं जेके आहिनि उहे ग़लति तासिर पैदा कनि थियूं। पाकिस्तान बार जो जेसिताईं तालुक आहे त पाकिस्तान बार जो जीअं अॻु में चयो त उन्हनि जो उन हवाले सां अहिड़ो को रिएक्शन मुंहिंजी नज़र में न आहे गुज़रियो। ऐं मुमकिन आहे त अॼु या सुभाणे पाकिस्तान बार काउंसिल जेको सो आहे या जुडिशल कमीशन जो जीअं इजलास सॾायो वञे थो त उन में पंहिंजे नुमाइंदगी जी निशानदी करे उहो नोटिफाई थी वेंदो, उहो वञी वेही रहंदो। अख्तर हुसैन न आहे त को ॿियो हूंदो, बार काउंसिल जी हेॾी वॾी बॉडी आहे, न उहो कंहिंखे मुक़ररु करे सघंदा। बिल्कुलु, पर असीं ॾिसूं था न माज़ी में जीअं चओ था त जंहिं अंदाज़ में जज साहिबान मुक़ररु थींदा हुआ, कहिड़े चैम्बर मां ईंदा हुआ, कीअं ईंदा हुआ, उन ते कॾहिं एतिराज़ ईअं नज़र कोन आया जीअं हाणे 26वीं तरमीम खां पोइ जेकॾहिं थियो आहे त सुप्रीम कोर्ट में जेकॾहिं मुख़्तलिफ़ सूबनि मां जज अचनि था उन ते एतिराज़ आहे। पंहिंजो इस्लामाबाद हाई कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में जजिस जी मुक़ररी थिए थी त सीनियर जज जेके आहिनि उहे उथी हलिया था वञनि। माज़ी में जजनि जी मुक़ररी कीअं थींदी रही आहे, इहो बि त समूरो इब्राहिम साहब अव्हां जे साम्हूं थींदो रहियो आहे, उहो तरीक़ेकार सां हिन खां वधीक फेयर हो? हिकिड़े प्रोग्राम में पाण इहा ॻाल्हि कई त जमहूरियत आहे त जमहूरियत समूरनि इदारनि ते लागू थिए थी, समूरनि फर्दनि ते लागू थिए थी। जमहूरियत आहे त उन में कंहिं हिकिड़े इदारे खे, ॿिए इदारे खे, टे इदारे खे उन खां जेको सो आजो करार नथो ॾेई सघिजे। तव्हां चओ था त मुल्क में जमहूरियत हुजणु घुरिजे, अक्सरियती राय जेको सो फ़ैसिलो करे त पंहिंजो पाण ते पहिरीं लागू करियो न। उन जे करे न हिते जेको जुडिशल कमीशन वारो ख़ुदि तस्वर आहे जेको आयो हो मिसाक जमहूरियत मां 18वीं तरमीम खां पोइ, उन ई जो मर्कज़ी जेको सो नुक़्तो इहो हो त जेके बि इदारा आहिनि उन्हनि उहे इदारा ख़ुदि जेको इन जमहूरियत खे तस्लीम कनि। इन खां अॻु में त चीफ जस्टिस लिखंदो मुख़्तलिफ़ जेके फर्म्स हूंदियूं हुयूं ऐं जेके वॾियूं वॾियूं फर्म्स उन्हनि मां नाला ईंदा हुआ, उहो लिखी ॾींदो। सदर जेको सो उनखे
एतिराज़ करण जी ज़रूरत कोन थींदी सदर पाकिस्तान खे, सदर पाकिस्तान एतिराज़ ई कोन कंदो, उन जे करे उहे इहो सिलसिलो पुराणो आयो। पोइ जॾहिं जुडिशियल कमीशन ठही त उन ते इफ्तिखार मोहम्मद चौधरी ऐं नवाज़ लीग वारा सभु जॻह हिकिड़ी लाइन वठी बीह रहिया, छाकाणि जो इहा त ॾिसो न वॾी दुश्मनी इहा नवाज़ लीग जेका सा कई, ऐं उन नतीजे में वरी उणी तरमीम आई जंहिंमें पार्लियामेंट कमेटी जेका ठाही उन जो इख़्तियार जी ख़तमु कयो वियो। असुल में जेकॾहिं अॼु जी जेका जुडिशियल कमीशन जेका घणी तकरारी सॾी पई वञे, जेकॾहिं उन्हनि ॾींहंनि में उणी तरमीम न थी आहे त अल्टीमेटली इख़्तियार जेको थो उहो पार्लियामेंट खे हुजे हा, ऐं घणनि मुल्कनि में पार्लियामेंट खे इख़्तियार आहे जजनि जी मुक़ररी जो, इवन मुआख़ज़ो करण जो। त हिते जेको सो आहे उहो असीं कॾहिं पंहिंजे पसंदि जी जज सियासी धुरियूं पसंदि जे जज जो पासो वठो थियूं भई बीहरनि, कॾहिं वरी जज जेके आहिनि उहे सियासी जेके मनपसंदि सियासतदान उन्हनि जो पासो वठी था रहनि। त इहा बदकिस्मती आहे। त आउं सम्झां थो त हिकिड़ा फोरम अहिड़ा तय थियल आहिनि या थी विया आहिनि या अॻिते हली उन्हनि में वधीक सुधारा ऐं वाधारा ईंदा, जेके निज ऐं पीवर जेको सो उहो जमहूरी फोरम हूंदा या कुझु ठही चुका आहिनि। त हाणे उहा हिकटी त ख़तमु थी वई आहे, सो जिन खे बि एतिराज़ जिन खे जिन ॾींहंनि में करिणो उहो उहे त उन वक़्तु जेके से उन्हनि जे हक़ में दलील ॾींदा रहिया हुआ, ऐं पाण ख़ुदि जेके भर्तियूं ख़ुदि जस्टिस मंसूर अली शाह या ख़ुदि जेके इन खां अॻूणा चीफ जस्टिस आहिनि उन्हनि जेके नाला वठी जेके जज भर्ती कराया हुआ उहे बि त हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में वेठा आहिनि हिन वक़्तु। ठीकु आहे, वॾी महिरबानी इब्राहिम साहब, अमां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं ॻाल्हि उहा ई आहे त जिते बि मुक़ररियूं थियनि ज़ाहिर आहे हिकिड़ो मेरिट जे बुनियाद ते फ़ेयर अंदाज़ सां थियणु खपनि, ऐं हींअर जेको हुकूमत जो मौक़िफ़ आहे हू चवनि पिया त हिकिड़ो बेस्ट वे आहे, पार्लियामेंट जो मंज़ूर थियल कानून आहे उन तहत असीं कयूं पिया। बहरहाल कुझु वकील अहिड़ा आहिनि जेके उनजी हिमायत कनि पिया, कुझु उनजी मुखालफ़त करे रहिया आहिनि। ऐं जेको सीनियरिटी वारो जेकॾहिं इस्लामाबाद हाई कोर्ट जो मामिलो ॾिसूं था त उते बि जेके चीफ जस्टिस हुआ आमिर फारूक साहब, उन जे ज़माने में जॾहिं सीनियरिटी जो केस आयो त उन बि इहो चयो त सीनियरिटी ज़ाहिर आहे जेके नवाज़ सरफराज़ डोगर साहब इस्लामाबाद हाई कोर्ट में लॻा आहिनि, हींअर वक़्ती चीफ जस्टिस आहिनि, त आमिर फारूक साहब जा बि इहे रिमार्क्स हुआ या जेको उते केस आयो त हुन चयो त इहा सीनियरिटी जॾहिं हू इस्लामाबाद हाई कोर्ट में आया आहिनि तॾहिं खां काउंट कोन थींदी, पर जॾहिं खां हू जज तौरु भर्ती थिया आहिनि हाई कोर्ट जा तॾहिं खां जेकॾहिं काउंट थींदी, उन करे ॾिठो वञे त हू मोस्ट सीनियर आहिनि। बहरहाल उन ते बि एतिराज़ आहे, ऐं जेके दावेदार आहिनि त मोहसिन अख्तर कियानी साहब या ॿिया, त उन्हनि जी सीनियरिटी मुतासिर थी आहे, उन्हनि सुप्रीम कोर्ट में बि दरख़्वास्त ॾिनी आहे। ॾिसूं था त हीउ मामिलो जेको आहे किथे दंग करे थो। बाक़ी 28 तारीख़ खां 28 फ़ेब खां आइनी बेंच दांधलियुनि जे हवाले सां, मुबैना दांधलियुनि जे हवाले सां जेके दरख़्वास्तूं आहिनि PTI जूं उन ते ॿुधणी हलाइण वञे पई। सो उन जे हवाले सां बि मूंखे अपडेट ॾियण जो सिलसिलो जारी रखंदासीं। त वक़्तु पियो मुख़्तसर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं थी जेके आइनी ऐं क़ानूनी मामला आहिनि हुननि खे वधीक पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। ब्रेक खां पोइ हिकिड़ो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं। हिकिड़ो त जेको PTI जूं जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे दांधलियुनि जे हवाले सां उहे ॿुधणी जे लाइ मंज़ूर थियूं आहिनि। ॿियो जेको मामिलो आहे जजिस जी मुक़ररी जे हवाले सां उन ते बि ॿ मुख़्तलिफ़ राया अचनि पिया। कुझु वकील जेके उन जो सपोर्ट कनि पिया त मुक़ररी दुरुस्त आहे, कुझु मुखालफ़त कनि पिया। ईअं ई पॉलिटिकल पार्टियूं बि विरहायल नज़र अचनि पियूं, इवन जजिस जेके आहिनि उहे बि असांखे विरहायल नज़र अचनि पिया। सोन समरू सूरत-हाल खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर कानूनदान आहिनि एडवोकेट सजाद गोपांग साहब, उहे वीडियो लिंक ते हींअर इस्लामाबाद वञा सां मौजूदु आहिनि। सजाद गोपांग साहब, वॾी महिरबानी साईं, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। पहिरें पाण अचूं था जेको जजिस जी मुक़ररी वारो मामिलो आहे, ख़ासि तौर ते 26 तरमीम खां पोइ उन ते नज़र अचे पियो त वकील जेके आहिनि उहे बि विरहायल नज़र अचनि पिया। इवन जज साहिबान जेके आहिनि उहे बि विरहायल नज़र अचनि पिया। पॉलिटिकल पार्टियूं त ऑलरेडी उन्हनि जो त अलॻि अलॻि मौक़िफ़ आहे। ताज़ो जेको ही मामिलो थियो आहे जुडिशल कमीशन में पाकिस्तान बार काउंसिल जो जेको नुमाइंदो आहे अख्तर हुसैन साहब, राति उन्हनि बि इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे, उन्हनि खे बि एतिराज़ आहे। असल में असांखे सम्झाईंदो त मामिलो आहे छा, ऐं एतिराज़ जेके थियनि पिया उहे केतिरा जाइज़ आहिनि या उनमें केतिरो वज़न आहे? महिरबानी तव्हांजी जो तव्हां इनवाइट कयो मूंखे। इनफैक्ट आई एम एट सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद। मुंहिंजा हिते केसिस हूंदा आहिनि। बेसिकली आई एम फर्स्ट एडवोकेट सुप्रीम कोर्ट इन द हिस्ट्री ऑफ नवाब शाह सिंध। नवाब शाह बार एसोसिएशन जे पहिरें एडवोकेट सुप्रीम कोर्ट जी हैसियत सां हाणे जॾहिं आउं शिफ्ट थियो आहियां इस्लामाबाद में त मां सुप्रीम कोर्ट ई डील कंदो आहियां इस्लामाबाद में, ऐं इन करे मां क्लोज़ आई
आहे मुंहिंजी सुप्रीम कोर्ट जी करंट सिनारियो ऐं सिचुएशन ते। जी इनफैक्ट ही जेको इशू स्टार्ट थियो आहे जजिस जो ऐं वकीलनि जो ऐं हिकिड़ी जगह डिवीजन नज़र अचे पई, या हूअं त पहिरियां बि माज़ी में रही आहे, पर जॾहिं खां मख़सूस निशस्तनि वारो जेको केस हो सही उन में जेको सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आई त उन में आउट ऑफ द प्लीडिंग्स सुन्नी इताद काउंसिल जे पिटिशनर हुजण जे बावजूद तहरीक इंसाफ जे हक़ में जेको फ़ैसिलो आयो त उन खां पोइ जेको पहिरियों टीवी जो इंटरव्यू मुंहिंजो थियो हो जियो न्यूज़, समा टीवी ऐं रोज़ न्यूज़ ते, त मूं हिकिड़ी पेशन गोई कई आई त नाउ the judgment will be answered with a tremendous powerful legislative attack. इन जजमेंट के लेजिस्लेटिव पावर यूज कंदे पार्लियामेंट अटैक कंदी, या मूं पेशन गोई कई जेका दुरुस्त साबित थई 26 तरमीम जी सूरत में। 26 तरमीम जी सूरत में जेको जजिस जी अपॉइंटमेंट या एलिवेशन जो प्रोसीजर आहे उनखे जेकॾहिं आइन जी निगाह सां ॾिसजे त देयर इज नथिंग रॉन्ग इन इट। ओके, अवांखे लॻे थो त इहो बहितर तरीक़ो आहे। हा, हिकिड़ो एंगल आहे कॉन्स्टिट्यूशनल एंगल खे सां जे ॾिसूं था त देयर इज नथिंग रॉन्ग इन इट। हाणे जेकॾहिं असां ॾिसूं था त पर इते ई एडवोकेट साहब पर ॾिसूं था जेको लास्ट बि इजलास जुडिशियल कमीशन जो, त उन मां मंसूर अली शाह साहब हुजनि, मुनीब अख्तर साहब हुजनि, एॾा सीनियर जज सुप्रीम कोर्ट जा, उहे वॉकआउट करे या बाइकाट करे उती हलिया विया। उन्हनि खे बि एतिराज़ आयो, चवंदा पहिरें 26 तरमीम जो जेको केस लॻल आहे सुप्रीम कोर्ट में उन ते फ़ैसिलो थिए, बाद में जजिस मुक़ररु थियनि। इहो जेको सवाल आहे तव्हांजो उहो मां नेक्स्ट स्टेप में हिनखे आंसर कंदुसि। पहिरियों इहो थो चवां त 26 अमेंडमेंट में जेको प्रोसीजर आहे उहो पंहिंजी जॻह ते आइनी हिसाब सां दुरुस्त आहे, पर छो त 26 तरमीम इटसेल्फ इज कॉन्ट्रोवर्शियल। हाणे जेकॾहिं 26 अमेंडमेंट जो बैकग्राउंड ॾिसूं था त एलिगेशंस इहे आहिनि त इट इज नॉट अ फेयर अमेंडमेंट पास बाय द पार्लियामेंट, बल्कि ज़बरदस्ती धौंस धमकी ऐं प्रेशर ते इहा 26 तरमीम मंज़ूर कराई वई आहे, इहो हिकिड़ो इल्ज़ाम आहे। हाणे जॾहिं उन खे चैलेंज थो कयो वञे सुप्रीम कोर्ट में त 26 आइनी तरमीम जेका आहे दरअसल गैर आइनी आहे ऐं अल्ट्रा वायरीस टू द कॉन्स्टिट्यूशन आहे, त इन में जेको हाणे तव्हां सवाल कयो त मंसूर अली शाह साहब ऐं मुनीब अख्तर साहब जा रिजर्वेशंस जेके आहिनि उन्हनि खे वरी हाणे इट इज़ अ वेरी वेरी क्रूशल अपडेट त इन में जेको अख्तर हुसैन साहब जो इस्तीफ़ा ॾियणु आहे उहो गवर्नमेंट जे कैंप खां निकिरी करे मंसूर अली शाह ऐं मुनीब अख्तर साहब जे कैंप में वञण वारी ॻाल्हि आहे। हाणे इन में मां हिकिड़ो इंतहाई इंडिपेंडेंट ऐं न्यूट्रल एनालिसिस कंदुसि, छो त मां मुंहिंजी 48 सालनि जी ज़िंदगी ऐं 25 सालनि जी वकालत में मुंहिंजो कंहिं सियासी पार्टी सां को वास्तो न रहियो आहे। इन करे मां उहो एनालिसिस कंदुसि जेको टोटली न्यूट्रल हूंदो त 26 आइनी तरमीम जे लीगैलिटी और इलीगैलिटी इन जी फैसले थियण ताईं whatever the appointments or elevations made after or in the light of 26 amendment regarding the appointment of judges in High Court and Supreme Court, this is a very very dangerous issue. ऐं इन में जेकॾहिं तव्हांखे सिंपली एज अ लेमैन तव्हांजे जेके ऑडियंस आहिनि उन्हनि खे सम्झायां त आम माण्हू बि सम्झी वेंदो। इट्स अ ग्रेट डिबेट, पर सिंपली तव्हांखे मां सम्झायां त जेकॾहिं अॻिते हली सुप्रीम कोर्ट आइनी 26 आइनी तरमीम खे नल एंड वाइड करार ॾिए थी, फर्ज़ कयूं था जेकॾहिं अॻिते हली सुप्रीम कोर्ट चवे थी त 26 आइनी तरमीम गैर आइनी आहे ऐं उनखे ख़तमु था कयूं, त जेके 50 या 100 हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जा जज अपॉइंट थी विया, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट जो चीफ जस्टिस जेको अपॉइंट थियो सर, ॿियनि जी त ॻाल्हि छॾियो, चीफ जस्टिस साहब 26 तरमीम खां पोइ आया आहिनि। एग्जैक्टली, वरी इन खां अञा वधीक डेंजरस ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधायां त the judgments which are passed by the high court judges and the supreme court judges and the chief justice of supreme court, if the 26th amendment is declared ultra vires to the constitution by supreme court, then what will be their fate? उन्हनि जो छा मुस्तक़बिल आहे, उन्हनि जा फ़ैसिला, उन्हनि जूं ॻाल्हियूं इन हिसाब सां न्यूट्रली जेकॾहिं ॾिसजे
त बहितर इहो आहे त फर्स्ट ऑफ ऑल सुप्रीम कोर्ट मस्ट डिसाइड दी लीगैलिटी ऑफ 26 अमेंडमेंट। उन खां पोइ इहे सभु जा सभु अपॉइंटमेंट्स ऐं इहे सभु जी ॻाल्हियूं इंतहाई रीज़नेबल आहिनि ऐं इंतहाई लीगल आहिनि। अलबत्ता अख्तर हुसैन साहब कल्ह जेके इंटरव्यूज़ ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते, ऐं मुंहिंजी बि कुझु सलाम दुआ आहे, उन्हनि सां मुंहिंजा सुठा दोस्त बि आहिनि। उन्हनि जो हिकिड़ो रिज़र्वेशन जेको सिंध हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट ऐं बलोचिस्तान हाई कोर्ट मां जेके जजिस ट्रांसफर थिया आहिनि अंडर आर्टिकल 200 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, जेको प्रेसिडेंट खे अख्तियार ॾिए थो, उन ते सीरियस रिजर्वेशंस जो इज़हार कयो आहे। एंड दैट इज़ अ वेरी डेंजरस सिचुएशन फॉर द गवर्नमेंट। न ठीकु आहे, हाणे अचूं त उहो ई जेको साॻियो मुंहिंजो सुवालु आहे त पोइ अख्तर हुसैन साहिब जा जेके एतिराज़ आहिनि हू त चवनि पिया त इहो तरीक़ेकार सही न आहे, उन ते अव्हांजो छा मौक़िफ़ आहे? जेके जजिस मुक़ररु थियनि पिया, इस्लामाबाद हाई कोर्ट में मुक़ररी हुजे, मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में मुक़ररी हुजे, या सुप्रीम कोर्ट में जेका मुक़ररी हुकूमत कंदी पई वञे, उन ते अख्तर हुसैन साहिब या कुझु ॿियनि वकीलनि जा जजिस जा एतिराज़ आहिनि, अव्हांजो उन ते मौक़िफ़ छा आहे? 6वीं तरमीम जो उनजो जेको तरीक़ेकार आहे छा उहो सही आहे न आहे? आइनी या कानूनी पॉइंट ऑफ व्यू सां अव्हांजो मौक़िफ़ ॼाणींदासीं। हाणे इन में मां एज़ अ डेमोक्रेट इन खे सपोर्ट कंदुसि, एज़ अ कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट इन ॻाल्हि खे रिजेक्ट कंदुसि। जेकॾहिं डेमोक्रेट जे हैसियत सां डेमोक्रेटिक आइस तां मां इन खे ॾिसां त इन प्रोसेस में जेको हाणे आहे आफ्टर 26 अमेंडमेंट, तमाम सियासी जमातूं पंहिंजा कैंडिडेट नॉमिनेट करे सघनि थियूं फॉर द एलिवेशन ऑफ द जज ऑफ हाई कोर्ट। उन मां जो जुडिशियल कमीशन जेको आहे उहो मेजॉरिटी जी बुनियाद ते सिलेक्शन कंदो। त पॉलिटिकल पार्टियूं माना तजवीज़ कंदियूं जज। जी एग्जैक्टली, दिस इज द पॉइंट। हाणे जेके सिंध हाई कोर्ट में जजिस अपॉइंट थिया 12 जज, उन में 50 जज नॉमिनेट कया जेके मेंबर्स आहिनि जुडिशियल कमीशन जा, जेके पॉलिटिकल पार्टीज़ जा नुमाइंदा आहिनि। मिसाल अली ज़फ़र साहब पंहिंजा 7-8 जज जेके से नॉमिनेट कया जेके लॉयर सीनियर लॉयर्स आहिनि, ऐं उन सां गॾु पीपल्स पार्टी जे तरफ़ां फारूक एच नाइक उन पंहिंजा जेके से नॉमिनेट कया। त डेमोक्रेटिक जॾहिं सजाद साहब जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियुनि जा ई जज हूंदा त पोइ इंसाफ़ कानून पोइ जेके सवाल ऑलरेडी उथनि था त पोइ हीउ किथे वञी दंग कंदो? छा जुडिशरी खे बि ईअं हुजणु खपे, पॉलिटिकल पार्टियुनि जा जज हुजणु खपनि? इन सवाल जो जवाब मां तव्हांखे ऑलरेडी ॾिनो त एज अ डेमोक्रेट आई एप्रिशिएट इट, आई लाइक इट, बट एज अ कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आई रिजेक्ट दिस। छो? इन करे त 26 अमेंडमेंट में जेको प्रोसेस ऐं जेके उन जा आउटकम्स आहिनि, उन में इहो आहे त जेका जुडिशरी आहे, it has to make a check and balance over the government functionary as well. Now, if a petitioner is filing a constitutional petition against the illegal orders passed by the government officers, now government will monitor that case should be fixed before which bench, which constitution of judges, members of the bench, on which date, in what circumstances. हाणे जॾहिं गवर्नमेंट जे खिलाफ केस अचे थो ऐं उन्हनि जा नॉमिनेटेड कैंडिडेट जज अपॉइंट थियनि था, it is a matter of common sense that this is called in the legal language conflict of interests. इन खे मफ़ादात जो टकराव चइबो आहे त हुकूमत जो पंहिंजो मफ़ाद हिकिड़े केस में आहे ऐं उन खे उन जो नॉमिनेटेड जज जेकॾहिं ॿुधे थो त नेचुरली ऑब्वियसली अ मैटर ऑफ कॉमन सेंस आहे त इंसाफ़ थींदो नज़र न ईंदो। न थियणु खपे, पर पाण माज़ी ॾिसूं था त पोइ बि जेके जजिस जी मुक़ररी अॻु में बि 6वीं तरमीम खां पोइ बि जेका थींदी रही आहे, गुज़िरियल 15-17 सालनि जो बि जेकॾहिं ज़िक्र कयो त उहो बि ईअं थींदो आहे त फलाणे फॉरम में अची विया, फलाणे फॉरम जा, ऐं उन्हनि फॉरमनि जी जेके क़यादत कंदा आहिनि उहे बि तव्हां ख़बर त कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि जा रहिया आहिनि। सो इहा हिकिड़ो ट्रेंड सेट रहियो आहे जेको न हुजणु खपे। जज सभिनी जो हुजणु खपे, मुल्क जो हुजणु खपे, कंहिं पार्टी जो न हुजणु खपे। अच्छा, हाणे अचूं थी अख्तर हुसैन साहिब जो जेको मौक़िफ़ आहे या जेका उन्हनि इस्तीफ़ा ॾिनी आहे, उन ते पाकिस्तान बार काउंसिल जो मौक़िफ़ छा आहे? अव्हांखे छा थो लॻे थो अख्तर हुसैन साहिब इहो ज़ाती हैसियत में इहो क़दम खयों आहे या पाकिस्तान बार काउंसिल बि इन मौक़िफ़ खे सपोर्ट कंदी, उनजी ताईद कंदी?
हिन वक़्त ताईं अप टिल नाउ पाकिस्तान बार काउंसिल इन ते को क्लियर स्टांस न वरितो आहे त अख्तर हुसैन साहब जो जेको स्टेप आहे उनखे पाकिस्तान बार काउंसिल सपोर्ट करे थी या सपोर्ट नथी करे। हिकिड़ी शइ ॾाढी इम्पोर्टेंट आहे त सुप्रीम कोर्ट बार जे सदर कल्ह प्रेस जे नुमाइंदनि सां प्रेस गैलरी जेका सुप्रीम कोर्ट बार जी आहे उन में मुलाक़ात कई ऐं पीका एक्ट में सुप्रीम कोर्ट बार जे सदर जी हैसियत सां रिजर्वेशंस शो कया त सुप्रीम कोर्ट बार इज़ विद द प्रेस एंड द मीडिया एंड अगेंस्ट द पीका एक्ट। यानी पीका एक्ट हुकूमत जे तरफ़ां आहे ऐं जेकॾहिं हुकूमत जे कंहिं स्टेप खे सुप्रीम कोर्ट बार रिजेक्ट करे थी त अगेन दिस इज़ अ वेरी डेंजरस सिचुएशन फॉर द गवर्नमेंट। पर सवाल इहो थो पैदा थिए त छा इहा स्टेटमेंट एज अ स्टेटमेंट आहे या इन खे सुप्रीम कोर्ट बार जे तरफ़ां ई चैलेंज कयो वेंदो सुप्रीम कोर्ट में त पीका एक्ट ख़तम थियणु खपे। नाउ टाइम विल टेल बट द सिचुएशन इज गेटिंग डेंजरस फॉर द गवर्नमेंट। सही सजा साहब हाँ अवां जो बो मामलो है वो है पॉलिटिकल पर ज़ाहिर वो भी कोर्ट में आयो है कानूनदान तौर अवां समझण चाहींदासीं। मुबैना दांधलिन की जेका शिकायत PTI वारनि कई इलेक्शन 2024 में दरख्वास्तूं आयूं सुप्रीम कोर्ट में लगभग 1 साल का ॼण तो हाँ ॿुधणी जे लाइ मुक़रर थियूं आहिनि। आइनी बेंच 28 फरवरी की तारीख़ मुक़रर कई है। इन केस की अहमियत किएं पिया ॾिसो अवां केतिरो अहम ही केस है? ही जेको केस आहे इन में कुछ कंफ्यूजन्स आहिनि जेके आम आवाम खे आहिनि जेके आउं तव्हांजे प्रोग्राम में दूर करणु चाहियां थो त दिस इज a constitutional bench of 6 judges who will hear these constitutional petitions. Sorry. Now after 26th amendment whether a petition is considered to be a constitutional petition or not is not going to be decided by the Chief Justice. The domain of Chief Justice of deciding the constitutional petitions under Article 184(3) is transferred to the constitutional bench of 6 judges. हाणे ही जेको 28 फरवरी ते केस लगल आहे it is a very very interesting situation जेको मां आज तव्हांखे हींअर ॿुधाइण थो चाहियां त ही आहे फ्राइडे 28 फरवरी 2025 जी कॉज लिस्ट जंहिंमें पहिरें नंबर ते CP 43 ऑफ 2220 आहे। उन खां पोइ नंबर 2 CP 5823 आहे ऐं उन खां पोइ CP 6225 आहे ऐं सभ खां जेको इम्पोर्टेंट आहे पोजीशन उहा इहा आहे त ही केस सीरियल नंबर 4 ते आहे जंहिंमें इंतखाबी दांधलिन जो केस आहे जंहिंखे पूरी पाकिस्तान जी इंटरनेशनल मीडिया मॉनिटर करे पई। हाणे हिन खे केस नंबर ई अञा न लॻल आहे। दिस इज़ द इशू जेको मां मुख़्तलिफ़ टीवी इंटरव्यूज़ में चयो आहे जेका आम आवाम ऐं तव्हांजा ऑडियंस न सम्झंदा हूंदा उन्हनि खे मां क्लियर थो ॿुधायां त ही इन खे जेको नंबर लॻल आहे सुप्रीम कोर्ट जी कॉज लिस्ट में दैट इज़ CUO 36 ऑफ 2024 इन CP nil of 2024 यानी कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन निल अन्या त इनखे नंबर न लॻो आहे वेदर इट इज़ मेंटेनेबल या पहिरीं डेट ते सुप्रीम कोर्ट जी कॉन्स्टिट्यूशनल बेंच इनखे उॾारे छॾींदी दैट इज़ गोइंग टू बी डिसाइडेड ऑन 28th। ऐं इन खां मज़ेदार सिचुएशन तव्हांखे मां ॿुधायां अच्छा उनजो हिकिड़ो इम्कान आहे जीअं मां चयो न पहिरीं हेयरिंग में ई उनखे उॾाए सघे थी। कुझु कानूनी माहिरनि जो इहो बि चवणु आहे त जीअं त जेके लाॻापियल फोरम आहिनि इलेक्शन ट्रिब्यूनल कोर्ट इहो चई सघे थी त पहिरियों उतां इहो केस उते खणी वञो उते न खणी विया हुयो या जेके मातहत अदालतूं आहिनि उतां थी डायरेक्ट ई सुप्रीम कोर्ट में विया हुआ ऐं उन ज़माने में कुझु माण्हुनि जो ख़्याल आहे त उन्हनि खे इम्कान हो त काज़ी फ़ाइज़ खां पोइ मंसूर अली शाह साहब चीफ जस्टिस थी वेंदा हू असांजो केस ॿुधंदा 4 हल्का खुलंदा ख़ान साहब जो बयानु आहे त हुकूमत घर हली वेंदी। त कुझु माण्हुनि जो ख़्याल आहे त जेके हू लवाज़मात आहिनि आइनी कानूनी उहे PTI वारनि पूरियूं न कयूं आहिनि। अव्हांखे छा थो लॻे त वाक़ई उहे पूरियूं थी पोइ उहे सुप्रीम कोर्ट में पहुता आहिनि या उहे न थियूं आहिनि त उनजे नतीजे में पहिरीं ॿुधणी में या दरख़्वास्तूं रद्द थी सघनि थियूं? हाणे इन में आहे त देयर आर 3 टाइप्स ऑफ jurisdictions ऑफ ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जी ऐं आउं तव्हांखे डिफाइन कंदुसि पर जेको इंटरेस्टिंग पॉइंट आउं तव्हांखे ॿुधाइण पियो चाहियां त इहा पिटीशन दाख़िल कंहिं पिटिशनर कई आहे। द पिटिशनर इज़ शेर अफज़ल
जी। शेर अफजल मरवत वर्सेस गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान। हाणे हू त पीटीआई जो हिस्सो ई न आहे रहियो। सही। दिस इज अ वेरी इंटरेस्टिंग सिचुएशन। हाणे अचो था इन ॻाल्हि ते त आया शेर अफजल मरवत जेको पीटीआई जो हिस्सो ई न आहे त पोइ ही पिटीशन मेंटेनेबल आहे या न आहे। उन खां पोइ अचूं था द लीगल पोजीशन वेदर this petition is maintainable in the constitutional jurisdiction of Supreme Court under Article 184(3) or not. And there are three types of jurisdictions of Supreme Court. Supreme Court three types jurisdictions enjoy करे थी. Number one, 184(3) of the constitutional jurisdictions infringement of fundamental rights guaranteed under Article 199 and 184(3) of the Constitution of Pakistan. B jurisdiction आहे appellate jurisdiction. Appellate jurisdiction जो मकसद आहे त पीटीआई पहिरियां इलेक्शन कमीशन में वञे, उतां उन्हनि जी पिटीशन डिसमिस थिए त पोइ appellate jurisdiction में सुप्रीम कोर्ट अचनि। टी jurisdiction हूंदी आहे review jurisdiction when any judgment is passed by Supreme Court पंहिंजे ई ऑर्डर खे हू रिव्यू करे या न करे, उहा थर्ड जुरिस्डिक्शन आहे। ही जेका जुरिस्डिक्शन इन्वोक कई वई आहे दिस इज ओरिजिनल जुरिस्डिक्शन। इन में पहिरियों एतिराज़ जेको थींदो मां तव्हांजे प्रोग्राम में प्रिडिक्शन करे छॾियां ऐं जॾहिं इहो डिसाइड थींदो त तव्हां मुंहिंजो इहो हलाइजो। नंबर 1 पहिरियों ऑब्जेक्शन सुप्रीम कोर्ट जो इहो हूंदो त हू इज पिटिशनर एंड वेयर इज पिटिशनर। पिटिशनर इज शेर अफजल खान मरवत। उन खां पुछणो आहे सुप्रीम कोर्ट खे त हिन में तव्हांजा कहिड़ा अहिड़ा फंडामेंटल राइट्स इन्फ्रिंज थिया आहिनि के गारंटीड आहिनि आइन में। जॾहिं शेर अफजल मरवत न हूंदो या हूंदो त उन जे बारे में सुप्रीम कोर्ट उन खां पुछंदी त आर यू इन द कैपेसिटी ऑफ सेक्रेटरी और एनी ऑफिशियल ऑफ तहरीक इंसाफ और इन पर्सन यू हैव फाइल्ड दिस पिटीशन। छा इमरान खान शेर अफजल मरवत खे पार्टी मां कढण खां पोइ उनखे इहा इजाज़त ॾींदो त इहा सेंसिटिव केस तूं प्रोसीड कर? दिस इज अ क्वेश्चन। इन खां पोइ ॿियो सवाल सुप्रीम कोर्ट इहो कंदी त CP NIL ऑफ 2024 आहे तव्हांजो केस, तव्हां असांखे सेटिस्फाई कयो त ग्राउंड तव्हांजो कहिड़ो आहे त सुप्रीम कोर्ट तव्हांखे ओरिजिनल जुरिस्डिक्शन में विदाउट अवेलिंग द अल्टरनेट रेमेडीज before High Court, before Election Commission or any other forum directly तव्हांखे असां ॿुधूं कहिड़ी कैपेसिटी में। टियों वरी पॉइंट इहो आहे त आया तहरीक इंसाफ जे तरफ़ां जजिस जेके छह आहिनि उन्हनि ते को ऑब्जेक्शन थींदो, उन्हनि जे लाइ छा अहिड़ो सवाल ईंदो त साईं तव्हां असांजो केस न ॿुधो बिकॉज इट इज़ अ मैटर ऑफ कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट। असां 26 आइनी तरमीम खे चैलेंज कयूं वेठा आहियूं ऐं तव्हां वरी असांजी इन सेंसिटिव केस खे ॿुधो था। सो इट विल बी अ वेरी वेरी डेंजरस सिचुएशन फॉर तहरीक इंसाफ। उन्हनि खे पंहिंजो पाण खे इंतहाई महारत सां डील करणो पवंदो इन केस खे हलाइण जे टाइम ते, अदरवाइज पिटीशन इज गोइंग टू बी डिसमिस्ड स्ट्रेट अवे। ठीकु आहे सजाद साहब, वरी महिरबानी। अवां असांखे वक़्तु ॾिनो। सजाद गोपांग साहब सुप्रीम कोर्ट जा सीनियर वकील आहिनि ऐं उन्हनि जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। जजिस जी मुक़ररी वारो मामिलो हुजे उन ते बि ऐं उन सां गॾोगॾु दांधरियूं जेके आहिनि मुबैना दांधरी जे हवाले सां जेका दरख़्वास्त आहे PTI जी उन जे हवाले सां बि उन जो मौक़िफ़ अवां ॿुधो ऐं 28 फेबरवरी ते ही ॿुधणी थियणु वञे पई ऐं उन ते बि पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं जॾहिं ही केस ॿुधो वेंदो। उन दौरान जजिस जा रिमार्क्स आहिनि या जीअं सजा साहिब अॻकथी कनि पिया त इहो बि इम्कानु आहे त पहिरीं ॿुधणी में ई ही जेका दरख़्वास्त आहे उहा अदालत हुनखे उॾाए बि सघे थी। बहरहाल ईंदड़ ॾींहंनि में उन ते ॻाल्हाइबो। अॼु जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। असांजी ॾींदा इजाज़त, ॻाल्हाइण जे बाद।